हैदराबाद में डिप्टी कमिश्नर हैदराबाद फवाद गफार सुमरो जी हिदायतन ते डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर मोहम्मद अली चन्नड़ जी निगरानी में आवाम के महंगाई के दौर में रिलीफ फराम करण लाए सस्ते अगते अटो विक्रो करण लाए मोबाइल स्टॉल लगाया विया। डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर मोहम्मद अली चन्नड़ जी सरबराही में फ्लोर मिल्स एसोसिएशन हैदराबाद के सहकार से हुसैनाबाद, गुल सेंटर, वैदत कॉलोनी, लतीफाबाद, कासिमाबाद, नसीम नगर और हैदर चौक समेत शहर के मुख्तलिफ इलाकन में लगायल स्टॉलन ते 10 किलो अटे जो थेलो 418 रुपयन में फरोख्त किया वियो। स्पेशल कोटा चक्कीस के रिसेंटली आई आहे उहा ॾियूं पिया ऐं बिल्कुलु असां कोटाउनि खे ॾियूं पिया जेतिरी उनजी कैपेसिटी आहे ॾियूं पिया। हा, मिस्टर फवाद सुमरे साहब डिप्टी कमिश्नर जा सख़्तु अहकामात आहिनि त तव्हां ख़ुदि पर्सनली वञो ऐं इंश्योर कयो त पब्लिक ताईं अटे जो रिलीफ मिले। असां जेके बि स्टॉल ते हणूं पिया ऐं असां बवक़्तन असां अपडेट हर शइ असां पंहिंजे अफ़सरनि खे पुॼाईंदा आहियूं ऐं अहिड़े क़िस्म जा स्टॉल जेके सरकार मुक़ररु कया आहिनि असां उनखे सुठे नमूने सां आवाम खे अटो ॾियूं पिया ऐं तव्हां बि ॾिसो पिया त आवाम खे अटो मिले पियो 42 रुपए हिसाब सां फ्लोर मिल जो अटो आहे ऐं 50 रुपया फी किलो चक्किन जे स्टॉलनि सां असांजा लॻल आहिनि उते बि असां ईअं माना दस्तियाब आहे अटो असांजो उते। बाक़ी तो महंगा मिल रहा है, बाकी 660 रुपए का 10 किलो दे रहे हैं और ये दे रहे हैं 420 रुपए का, तो ये हमें फायदा है ना। तब्दीली ने जो है ना हमारा सत्यानाश कर दिया है। जिसने भी कहा है उसकी मेहरबानी है जो ये सस्ता आटा दे रहा है बेचारा, हम रोज कमाने वाले ये कहाँ से, बाजार में तो बड़ा महंगा है भाई। डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर मोहम्मद अली चन्नड़ मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त रोज़ानो जी बुनियाद ते रिलीफ स्टॉल लगाए शहरन के वध खां वध रिलीफ फराम कयो वेंदो, जड॒हिं त शहरन पिण इंतजामिया पारां सस्तो अटो ॾियण ते खेनि तमाम घणो साराहियो। कैमरामैन शाहिद सां गॾु फ़हीम बबर, सिंध टीवी न्यूज़ हैदराबाद।